एंजेलिना जूली जगमशहूर हॉलीवुड जी अदाकारा आहे जंहिंजा सॼी दुनिया में मदा आहिनि। पर छा तव्हांखे ख़बर आहे त हिन पंहिंजे क़त्ल जो मंसूबो ठाहियो हो। हिकु टारगेट किलर खे पैसा ॾेई पाण खे माराइण चाहे पई। अदाकारा एंजेलिना जूली जवानीअ में पंहिंजी ज़िंदगी ख़त्म करण जो मंसूबो ठाहियो। हू डिप्रेशन में हुई ऐं हुन हैरान कंदड़ बयान ॾेई पंहिंजे मदाहनि खे सदमो ॾेई छॾियो। हुन एतिराफ़ कयो त जवानीअ में हुन पंहिंजी ज़िंदगी ख़त्म करण लाइ किराए जे क़ातिल जूं ख़िदमतूं हासिल कयूं हुयूं त जीअं हू आपघात जो रस्तो इख़्तियार न करे ऐं कंहिं ॿिए तरीक़े सां संदसि मौत वाक़िअ थी वञे। पर किराए जे क़ातिल हिकु अजीब दरख़्वास्त करे खेसि हैरान करे छॾियो। 19 सालनि जी उमिरि में फनकारा डिप्रेशन जे करे आपघात बाबति सोचण लॻी हुई। हिकु इंटरव्यू में हुन ॿुधायो त पंहिंजी ज़हनी सिहत जे हवाले सां हू ॻणती में हुई। जूलीअ चयो त हू ख़ुशगवार ज़िंदगी गुज़ारे रही हुई, पर हू चैलेंजिस खे मुंहुं ॾेई रही हुई। एंजेलिना जूली जी दौलत $120 मिलियन खां वधीक आहे। हुन मुबैना तौर ते हिकु टारगेट किलर जूं ख़िदमतूं हासिल कयूं। हू सोचे रही हुई त ॿिए कंहिं जे हथां मरण पंहिंजे हथां मरण खां बहितर हूंदो। जूलीअ जो चवणु हो त आपघात करण सां हू पाण ई ॾोही हुजे हा, पर मुंहिंजे क़त्ल जी ज़िमेवारी केर बि क़बूल न कंदो। इन लाइ हुन पंहिंजे बैंक अकाउंट मां रक़म कढाइण शुरू कई ऐं थोरी थोरी रक़म कढाए रही हुई त जीअं कंहिंखे शक न थी सघे। पर क़ातिल एंजेलिना जूली खे क़त्ल करण खां अॻु 2 भेरा सोचण जो चयो। हू हिकु मुहज़िब शख़्स हो ऐं पुछियईं त छा मूंखे 2 महीननि जो वक़्तु मिली सघे थो। मां 2 महीननि बाद ॿीहर फ़ोन कंदुसि। पर पोइ जूलीअ जी ज़िंदगी तब्दील थी वई। जूली ज़िंदगीअ में डिघो वक़्तु ज़हनी परेशानियुनि में गुज़ारियो। शोहरत संदसि मसइला वधाए छॾिया हुआ। हुन मंशियात इस्तेमालु करण बि शुरू कई। पर पोइ अदाकारा पाण ई अहिड़नि मसइलनि बाबति ॻाल्हाईंदड़ शख़्सियत बणी ऐं मशहूर शख़्सियतुनि मां हिकु बणिजी वई। हिन वक़्तु हू सॼी दुनिया जे माण्हुनि लाइ आइकॉन ऐं रोल मॉडल आहे। हू ॿोॾि दौरान सिंध जा दौरा बि करे चुकी आहे।